अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवां जी ख़िदमत में हाज़िर हैं। इन्ही दुआ सां जिते बि ख़ुशि हुजो, शादियां आबाद हुजो। हमेशह जीअं शुरूआत में इहा दुआ हूंदी आहे त करीम रब अव्हां खे दामे दिना में कर में सुखने सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। आमीन सुम्मा आमीन। ऐं ईअं हूंदो आहे त तव्हांजी जे ज़िक्र सां ई असां किस्सा गो जी इब्तिदा कंदा आहियूं। केतिरा असांजा महिरबान अहिड़ा आहिनि जेके बार बार चवंदा आहिनि साईं ड्यूरेशन जेको आहे सो हेठि मथे थिए थो, असां वधीक ॿुधणु चाहियूं था। ऐं कुझु चवंदा आहिनि त तव्हां जामे ॻाल्हि कयो था, नंढी उहा ठीकु आहे। हर माण्हू जो पंहिंजो हिकिड़ो ओपिनियन हूंदो आहे ख़वातीन हज़रात। ऐं ड्यूरेशन कुझु ॾींहंनि में घटि हुई त इहा शिकायत आई त साईं तव्हां 6 मिंट ॻाल्हायो था, 7 मिंट ॻाल्हायो था, असांखे 9 मिंटनि जी आदत आहे या 10 मिंटनि जी आदत आहे। त ॻाल्हि इहा आहे त जेको ॻाल्हाइणु आहे न, इहो बि करीम रब जे पारां हिकिड़ी इनायत आहे। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो पहिरीं त रब जे पारां इहो मौक़ो मिले थो त माण्हू का गुफ़्तगू करे सघे। छाकाणि त जेका ज़िंदगी में गुफ़्तगू आहे उन जा जेके 3 छेड़ा आहिनि उहे तमामु अहम आहिनि त छा ॻाल्हाइजे, कंहिंसां ॻाल्हाइजे ऐं कीअं ॻाल्हाइजे। मतिलबु इहे 3 शयूं जेके आहिनि जेकॾहिं ज़हन में अचनि त माण्हू घणो कुझु करे सघे थो ऐं तक़रीबन ज़िंदगी में गुफ़्तगू जी निस्बत सां कामयाबी तय थी सघे थी। यानी तव्हां ॾिठो हूंदो त यानी जेको महमूद ऐं अयाज़ जो हिकिड़ो किसो ॿुधाईंदा आहिनि त महमूद चयो पंहिंजे सभिनी मुलाज़िमनि खे, अयाज़ बि हुनजो हिकिड़ो मुलाज़िम हुयो, त चयईं त पाणीअ में वञो ऐं बिना आला थियण जे ॿाहिरि अचो। पहिरीं त आर्ग्यूमेंट इहो शुरू थी वियो त भई इहो कीअं हूंदो त माण्हू पाणीअ में बि वञे ऐं हुन में आलो बि न थिए। त बहरहाल हर को वञे जंप करे ॿाहिरि अचे त बादशाह पुछे त तूं आलो थी वेचेसि, हाणे पाणी हूंदो त आलो त थींदो न माण्हू। त महिल अयाज़ वियो न ऐं ॿाहिरि निकितो त आलो हुयो त बादशाह पुछी हिन खां इहा ॻाल्हि त चइसि हाणे ग़लती थी वई हूंदी, मां वरी कोशिशि करे ॾिसां थो। हाणे इनखे इहा ॻाल्हि जॾहिं मूं कंहिंसां कई त चई त चमचागिरी आहे हिकिड़ी, साईं सिधी चमचागिरी कई बादशाह जी अयाज़। ॻाल्हि चमचागिरीअ जी ॻाल्हि कान्हे, ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेके जुमिला आहिनि, जेका जुमिले जी बिहक आहे उहा छा आहे। मिसाल तौरु असीं कंहिंखे सिधो सो चवंदा आहियूं त कूड़ थो ॻाल्हायूं, कुझु ई कोन्हे, इन जो अल्टरनेट आहे तव्हां सच कोन्ह पिया चओ, ॻाल्हि ख़तमु थी वई न। तव्हां गौर कयो, माना हिकिड़ो जुमिलो आहे तव्हां सच बिल्कुलु कोन्ह पिया ॻाल्हायो या तव्हां सच कोन्ह पिया चओ, माना तव्हां कूड़ आहियो। सिंपल ॻाल्हि आहे न इहा। जिब्रान ख़लील चए थो न त तो ॻाल्हि कई मूं एतबार कयो, तो वर्जायो मूंखे शक पियो, तो कसम खाधो मूंखे पक थी वई त तूं सच नथो ॻाल्हाईं। हुन इहो कोन्ह चयो त मूंखे पक थी वई तूं कूड़ थो ॻाल्हाईं। हीअ तमामु अहम आहे, तमामु अहम आहे सम्झणु त ॿोली जेका आहे सा कहिड़े पासे वञे पई, छा पई थी करे। इहो ई जेको घाव हूंदो आहे न ज़बान जो, इहो तरार खां वधीक तिखो हूंदो आहे। ख़वातीन हज़रात मूं तव्हांखे पहिरीं बस कयो हुयो, थी सघे थो माण्हू पंहिंजी बेइज़ती विसारे छॾे पर टोक न विसारे सघंदो आहे, उहो तंज़ विसरी कोन्ह सघंदो आहे जेको तव्हांजे मथां कॾहिं कयो वियो हुयो। हुन जे करे पेट नेम्स हूंदा आहिनि न, उहो कारा, हाणे कारा 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 डिम कलर आहे थोरो, तव्हां सां कारा कारा कयोसीं, शइ ख़राबु थी वेंदी आहे। हाणे कुझु शयूं जेके आहिनि से सम्झणु ॾाढियूं सवलियूं आहिनि। जीअं सवल अर्ज़ु कयोसीं न त ज़िंदगी में इहे सभु शयूं थियनि थियूं त असां मदारज कीअं था तय कयूं। मिसाल तौरु सिंपल डेफिनेशन आहे न, ग़लति छा आहे जेको सही न आहे, ख़तमु। सही छा आहे जेको ग़लति न आहे। हाणे असां जेकॾहिं इहे ॿई शयूं, कुझु सही बि आहे कुझु ग़लति बि आहे, इहो कुझु कोन्ह थी सघंदो आहे ख़वातीन, कुझु कुझु कोन हूंदो आहे। जीअं पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कईसीं न त मोहबत थी वेंदी आहे, को अधु पाउ या किलो या 1.5 किलो या ॿमण कोन्ह थींदी आहे, मोहबत थी वेंदी आहे। एतबार या त हूंदो आहे या न हूंदो आहे। असां इहो कीअं चवंदो मूंखे तव्हां ते एतबार बि आहे एतबार न आहे, त सच या त हूंदो आहे या न हूंदो आहे। इन करे ज़िंदगी में जेका गुफ़्तगू जी जेका शइ पले पवे थी, अञा गुफ़्तगू में शुरू कयोसीं असां ॻाल्हि खे, त गुफ़्तगू जे मेरे वॾे मदारज में इहा शइ आहे त जेकॾहिं तव्हांजो सच आहे त उहो तव्हां ते हावी आहे। मिसाल तौरु हिकिड़ो जुमिलो आहे, शायदि मार्क ट्वेन जो आहे त सच ॻाल्हाइण खां पोइ अव्हांखे यादि करण जी का बि ज़रूरत न पवंदी आहे त तव्हां छा चयो हुयो। हा हीअ ॾिसो, हीअ गुफ़्तगू आहे, हीअ गुफ़्तगू जी सोच आहे, हीअ गुफ़्तगू जा आदाब आहिनि। माफ़ी सां गुफ़्तगू में वरी हिकिड़ी ॿी शइ तमामु अहम अथव, उहो माण्हू जेको तव्हांखे माठ करे ॿुधे थो, उहो तमामु अहम आहे। गुफ़्तगू में ॻाल्हाइण पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि निस्बत रखे थो, पर हुन खां वधीक ख़ासि निस्बत ॿुधण जी आहे। असां वटि ॿुधण वारा तमामु घटि हूंदा आहिनि, ॻाल्हाइण वारा इलाही हूंदा आहिनि। जेको माण्हू ध्यान सां, पूरे ज्ञान सां, पूरी कंसंट्रेशन सां तव्हांखे ॿुधे थो न, उहो तव्हांजे लाइ बेहदि लाइक़ु आहे। उहो तव्हांजे बिल्कुलु वेझो थियणु चाहे थो, छाकाणि त हू तव्हांजे हिकु हिकु पॉइंट खे पाण में जज़्ब करणु चाहे थो। पर हिते इहो बि चयो वेंदो आहे त नफ़्सियाती हवाले सां त इहो माण्हू ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे, छाकाणि त हुन वटि असांजी हर शइ अवेलेबल हूंदी आहे, छाकाणि त हू पूरी कंसंट्रेशन ॾींदो आहे। त जेकॾहिं हर शइ अवेलेबल हूंदी आहे त पोइ ख़तरनाक त दोस्त हूंदो आहे न।
छाकाणि त दोस्त असांजे अंदरि जी खिचुनि मां वाक़ुफ़ु हूंदो आहे। इहा ॻाल्हि मूं पहिरीं बि तव्हांखे अर्ज़ु कई त दुश्मन खां त असीं बाख़बर हूंदा आहियूं त हीउ जेको दुश्मन आहे असांजो हीअ असांखे कुझु बि करे सघे थो, पर हिते दोस्त खां असां बेख़बर हूंदा आहियूं त दोस्त छा कंदो, दोस्त ई त आहे। हालांकि वधीक असांजे बारे में ॼाण असांजे दोस्त खे मुफ़्त में मिलंदी रहंदी आहे। जॾहिं दुश्मन खोटींदो रहंदो आहे त किथां न किथां को पलव हथ अचे त उन धागे खे छिकिजे त कम से कम मैट्रिक्स खुले। छो बसि इहा ॻाल्हि अथव। ऐं सोचियोसीं कुझु इन पासे बि सोचियूं। मूंखे कल्ह हिकिड़ो मोज़िज़ मुंहिंजो दोस्त नौजवान मिलियो, उन मूंखे चयो मां ॾाढी तयारी कंदो आहियां ऐं मां ॻाल्हाए कोन सघंदो आहियां। मां जंहिं महिल उते वेंदो आहियां त मिसाल तौरु स्टेज ते वञा त मां शाइर थी वेंदो आहियां। मां माण्हुनि सां हम कलाम थियणु चाहियां त लुकनत अची वेंदी आहे मुंहिंजे लहजे में। हालांकि मां सुठो ऐं सुबुक ॻाल्हाईंदो आहियां। त मूं हुनखे अर्ज़ु कयो त महिरबानी करे आईने में ॻाल्हाए। हाणे इहे अजीब अजीब रेमेडीज़ आहिनि, तव्हां आईने में ॻाल्हायो, तव्हां हवा सां ॻाल्हायो। बल्कि अच्छा माण्हू चवंदा आहिनि हीउ चरियो थी पियो आहे, शायदि पागल थी वियो आहे या हाणे कल्ह थड़ी वई आहे, जुमिला अहिड़ा हूंदा अथव जेके कननि खे ॾाढा ख़राबु लॻंदा आहिनि। पर सिंपल ॻाल्हि इहा आहे त तव्हां थोरो ॻाल्हाइणु सिखो, तव्हां ॾिसो तव्हां कीअं था लॻो। हे जेके असांजा वॾा वॾा जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि जेके रियाज़ कंदा आहिनि आईने में ॾिसंदा आहिनि। उस्ताद अमान अली ख़ान वारा आईने में ॾिसी ॻाईंदा हुआ त मुंहुं ख़राबु त कोन थो थिए। ज़ुल्फ़िकार अली ख़ान जेको गवालियार घराणे जो एॾो वॾो गायक आहिनि, उस्ताद नियाज़ हुसैन जो फर्ज़ंद मज़र जो भाउ, उस्ताद नज़र जो भाउ, उन बि मूंसां इहा ॻाल्हि कई त असां छबीह ॾिसंदा आहियूं पंहिंजी त असां कीअं था लॻूं, शकिल हेठि मथे त कोन थी लॻे। त बसि हीअ कुझु ॻाल्हियूं हुयूं ज़िंदगीअ जे कुझु असलूबनि जूं, कुझु जिया पे जो ज़िक्र कयोसीं, कुझु शयूं ज़िंदगी में अचनि थियूं, थोरी टीचिंग्स आहिनि जेके असांखे बि सेखारियूं वयूं आहिनि। ॼमंदे ॼाम असां बि कान आहियूं, असां बि कोशिशि कई आहे सिखण जी, हिन खां पोइ अव्हां ताईं मुंतक़िल करण जी हिकिड़ी नंढड़ी जिसारत जारी आहे। जिते बि ख़ुशि हुजो, शादि आबाद हुजो, मालिक मौला करीम अव्हां खे बेहद नवाज़े, तव्हांजा अंगण आसूदा हुजनि, रंग ख़ुशबू महक मुर्क हमेशह तव्हां वटि मौजूदु हुजनि। करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुखन सिर्फ़ु पंहिंजो मुहताज रखे। इंशाअल्लाह लज़ीम बशरत हयात। ईंदड़ हफ़्ते वरी मिलंदासीं। फ़ी अमान अल्लाह। अल्लाह।